मालिक शले ही असांखे बख़्शे ॾे। असांजे ग़फ़लत ऐं कोझे हाल जे करे इन्हनि नेमतुनि खां असांखे दूर करणु न फरमाए। बिरादरान इस्लाम, ये जमात कामिल अकमल मुर्शिद मशहूर शरीफ वारे साईं जी आहे। उहो मुर्शिद कामिल जंहिंजे अल्लाह ताला जे प्यारनि वलियनि अहल बैतनि इहा शाहिदी ॾिनी त हिन सोने महबूब जो तव्हां मिसाल न ॻोल्हिजो, हे ईअं सम्झो ॼण तव्हांखे मथां का शइ मिली आहे। इन सोने साईं तोखे असांखे, इन मुर्शिद कामिल तोखे असांखे जाथे दीन सम्झायो, जाथे सुन्नत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अमल करणु सेखारियो। सोना उते बुनियादी नुक़्तो असांजे मुर्शिद कामिल जे तालीम जो इहो हुयो त साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत अल्लाह खां घुरंदो कर। त बसि मां हिन हथ में सोलो यानी मदीने जे सोने साईं जी मोहब्बत जेका आहे, रब करीम खां पुट बि न घुर, दुनिया बि न घुर, अवल मदीने जे साईं जी मोहब्बत। हदीस मुबारक आहे, हज़रत मौला हैदर करार फरमाइनि था त मदीने जे सोने साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पंहिंजी औलाद खे टे ॻाल्हियूं तालीम में ॾियो। तालीम ॾियो टिनि ॻाल्हियुनि। हिकु, उन्हनि खे पंहिंजे नबीअ जे मोहब्बत जी तालीम ॾियो। पंहिंजे नबीअ सां मोहब्बत करण जी तालीम ॾियो। इहा एॾी वॾी ॻाल्हि आहे जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शुरू में इहा था फरमाइनि। हे जेके महफ़िलूं आहिनि न, जेके असांखे त मशहूर शरीफ वारे साईं सेखारी, हे महफ़िलूं मीलाद शरीफ़ जूं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहब्बत जो हिकिड़ो बहितरीन ज़रियो। सॼो ॾींहुं ग़फ़लतुनि में, दुनिया जे ॻाल्हियुनि में गुज़रनि था, पर जॾहिं अहिड़ो असांखे हिकिड़ो मेड़ाको या इज्तिमा या जलसो जॾहिं मिले थो त माहौल बि मिले थो। अल्हम्दुलिल्लाह, जेकॾहिं ॿार को ख़ान साहब आहे त हिते अचे थो त ॼण मदीने जे साईं जे ग़ुलामनि में थी थो वञे। अमीर हुजे त बि ईअं, जे ग़रीब हुजे त बि ईअं। ऐं दिलनि जो हाल बि अहिड़ो थी थो वञे मीलाद शरीफ़ जे महफ़िलुनि में, जो ग़ाफ़िल दिलियूं वरी मदीने जे सुहिणे साईं ॾे मुतवजे थी थियूं। ऐं इहा मोहब्बत का नंढड़ी ॻाल्हि न आहे। हिकिड़ो आलिम सॻुरो हो, उन हदीस शरीफ़ पढ़ी त जेको अरबा जे ॾींहुं मेट सां वेंजंदो, मेट हणी वेंजंदो, अॻे माण्हू मेट हणी वेंजंदा, उनखे कोड़ थींदो न वेंजे। उहो हदीस शरीफ़ जा क़िस्म आहिनि जेके आलिमनि ॻोल्हे लिखिया आहिनि। हिकिड़नि हदीसुनि खे उहे ज़ईफ़ छॾींदा आहिनि। उहो हदीस शरीफ़ ज़ईफ़ न हूंदी आहे, पर को रावी विच में गुम हूंदो आहे या को वास्को विच में न लभंदो आहे, पोइ उनखे उन दर्जे ते न रखंदा। उन इहो सम्झी ऐं मेट हणी वेंजंदो, पोइ इहो कोड़ जी बीमारी थी पियसि। पोइ दुरूद शरीफ़ पढ़ियईं, मदीने जे साईं खे सॾ कयईं, पोइ हिकिड़ी राति ज़ियारत थियसि। पोइ पाण फरमायूंसि त मुंहिंजो न्यापो तोखे न पहुतो छा? हुन चयो मुंहिंजा साईं हदीस शरीफ़ मां पढ़ी, पर हदीस शरीफ़ ज़ईफ़ हुई, पोइ मां इन करे हुन ते तवजह घटि ॾिनो। पाण फरमायूं पर आई त मांडव हुई न, तूं त यकीन करे हा न। हाणे मुंहिंजा सुहिणा, हे हदीस शरीफ़ ॿुध, तफ़सीरनि में आई आहे ऐं तो असां पंहिंजे सुहिणे मुर्शिद कामिल खां ॿुधी आहे त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह पाक फरमायो त असांजो हिकिड़ो दोस्त आहे जेको वफ़ात फरमाए वियो आहे, उनखे तूं वञी वेंजार बि, गुस्ल बि ॾे ऐं उनजो निमाज़ जनाज़े जो पढ़ाए, तदफ़ीन बि करे। पोइ पाण जॾहिं हुते विया त हुते ख़बर पई त उहो हिकिड़ो बनी इस्राईल क़ौम जो माण्हू हो जंहिं 100 साल ई गुनाह कया, गुनहगार हो। उनजे नेकी जी का शाहिदी कोन हुई। हुकुम जे मुताबिक़ गुस्ल ॾिनई, जनाज़ो पढ़ायो, नबीअ तदफ़ीन कई। पोइ अल्लाह ताला खे अर्ज़ु कयईं मुंहिंजा मालिक, हिन जी शाहिदी त कान्हे नेकीअ जी, गुनाहनि जी शाहिदी आहे ऐं अव्हां अहिड़ी हुन ते
रहमत की बरसात फरमाई आहे। पंहिंजो दोस्त सॼो आहे उनजे जनाज़े पढ़ण जे लाइ दुआ जे लाइ नबीअ खे हुकुम फरमायो आहे। अल्लाह ताला फरमायो त इहा ॻाल्हि बराबरि सही आहे, गुनहगार हो पर राति जो वेंदी सहजी ऐं जॾहिं तौरेत पढ़ंदो हो त मुंहिंजे महबूब जे इस्म खे मोहबत सां रोई चुमी ॾींदो, यानी मोहब्बत जो इज़हार कंदो हो त रब करीम जो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, मालिक जो हबीब आहे। असां इन मोहब्बत करण जे करे पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत करण जे करे हिन सां राज़ी थी पियासीं। त पोइ मुंहिंजा सोना हे महफ़िलूं बि त साईं जे मोहब्बत जो, हे जेके हेॾा वॾा रंग रूप असां पंहिंजे हाल ते कया आहिनि, साईं जे शान ते त कोई नथो करे सघे, पर इहे बि त सिक ऐं मोहब्बत ऐं अदब वारनि जे खे नसीब आहिनि न मुंहिंजा सोना, ॿियनि खे किथे नसीब आहिनि। इंशा अल्लाह ताला हे मीलाद शरीफ़ सदाईं क़बूल आहे। मां हिकु दफ़ो वरी मीलाद शरीफ़ जी बरकत जो तव्हांजे आॾो ज़िक्र कंदो हलां त अवां जमायत दरगाह शरीफ़ ते ईंदा आहियो। इहो हट्टी जो बस स्टॉप तव्हां ॾिठो आहे, हाणे रोड डबल थी विया आहिनि ऐं भला भला रोड ठही विया आहिनि। इहो सिंगल रोड हूंदो दरगाह शरीफ़ खां, असां इहा कची सड़क हूंदी दरगाह शरीफ़ में हट्टीअ खां। पोइ मां आयुसि लाकाणे पियो वञा, मां वटि सवारी कोन हुई, मां बस जे इंतज़ार में बीठो हुयुसि त बस अचे त उन ते मां चढ़ां। त उतां जो हिकिड़ो माण्हू हो, हुयो बि वीचारो सादड़ो, अहिड़ो को वॾो अमलदार में न पियो लॻे त वॾा अमल कंदो आहे, हीअं कंदो आहे, सादड़ो। पोइ मां वटि अची वेठो, मां सां कचहरी कयईं, मूंखे चाढ़ी पियारई। पोइ मूंखे रोई इहा ॻाल्हि ॿुधाई त साईं जॾहिं बि रबियुल अव्वल शरीफ़ ईंदो आहे सॼी दुनिया मीलाद शरीफ़ मल्हाईंदी आहे। पोइ मूंखे दिलि में इहो ख़्यालु आयो त 12 रबियुल अव्वल शरीफ़ ते त हर कोई मीलाद शरीफ़ करे थो, ख़ुशियूं करे थो, मां पहिरीं रबियुल अव्वल शरीफ़ जी राति ख़ुशी कंदुसि। हाणे जो तसवुर कीअं हुजे, मिसाल जी ॻाल्हि आहे त असांजा मुर्शिद ईंदा आहिनि त ख़बर थी न त बजाए घर जे बीहण जे आॾो मैल ॿ अॻिते निकिरी वेंदा आहिनि त अॻिते वञी इस्तक़बाल थो कयो। इहा मोहबत जी निशानी आहे, अदब जी निशानी। हे यानी पंहिंजे ख़्याल में अॻ में इन करे पियो करे त हेॾो महबूब मिलियो आहे त मां अॻिते वधी वञी ख़ुशी जो इज़हार कयां। पोइ पहिरीं रबियुल अव्वल शरीफ़ जी राति मीलाद शरीफ़ कंदो, पर मीलाद शरीफ़ छा कंदो, ग़रीब हो, लाड़काणे मां फ्रूट वठी अचे, जेके बि फ़ैसिला थियनि, निमाज़ मस्जिद में पढ़ंदो। पोइ सांझी जी निमाज़ पढ़ी जीअं ऐलान थिए चंड जो या ख़बर पए त हे वरी उहो विराए ॾींदो हो जेके बि निमाज़ी हूंदा हुआ, अदा मां मीलाद शरीफ़ कयो आहे, रबियुल अव्वल शरीफ़ बीठो आहे, मीलाद शरीफ़ आहे। पोइ उन साल जी ॻाल्हि पियो करे त मां फ्रूट वठी आयुसि, पोइ मस्जिद शरीफ़ ॾे खणी वियुसि। जंहिंमहिल सांझी निमाज़ थी त ऐलान थियो निमाज़ खां पोइ त अॼु चंड न ॾिठो आहे, अॼु 3 सफ़र आहे, पहिरीं रबियुल अव्वल सुभाणे थी। चए मां अहिड़ो ग़रीब हुउमि, मां वटि इहा ताक़त ॾिनी मसी, पर उनजे बावजूदि मां चयो त मां हे महबूब जे मीलाद में विराईंदुसि। पोइ मूंखे उन्हनि सभिनी रोकियो, फ़क़ीरनि निमाज़ वारा, अदा ईअं न कर, तूं ग़रीब आहे, पोइ इहो सुभाणे विराइजांइ। मां चयो न, सुभाणे मां पंहिंजे साईं जे मोहबत में वरी पंहिंजे हाल मुताबिक़ कुझु ॿियो वठी ईंदुसि। उहे विराई। चई जॾहिं पहिरीं राति आई, मां ॿियो फ्रूट वठी आयुसि, निमाज़ पढ़ी विरायोसीं, जमायतुनि में मौलूद शरीफ़ पढ़िया, इशा जी निमाज़ पढ़ी वञी मां घर सुतुसि। चई मां सुतुसि त मूंखे मदीने जे साईं जी ज़ियारत थी। केॾी वॾी करम नवाज़ी आहे। जेके अखियूं, दीदूं, नज़रूं मोहब्बत सां इहा ज़ियारत कंदो, उन्हनि ते दोज़ख जी बाहि हराम आहे। वक़्त वारनि खे ज़ियारत थी। चई पोइ मूंखे इहा ज़ियारत थी, हाणे मूंखे रोई ॻाल्हि पियो करे। चई मुंहिंजा साईं, मूंखे साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि पिया त तो ग़रीब जी जेका ख़ुशी आहे असांजे आमद में कई थी, उहा असां वटि बि क़बूल आहे, रब वटि बि क़बूल आहे। बाक़ी तोखे हिकिड़ी ॻाल्हि चऊं था कंदो करे त असांजे लाइ मौलूद शरीफ़ पढ़ाईंदो। हे जेका तारीफ़ कजे थी, सरकार आहिनि ई तारीफ़ जहिड़ा। महबूब जे नाले मुबारक जी माना बि इहा आहे, पर जॾहिं साईं जे साम्हूं नात शरीफ़ पढ़ी वेंदी त उन खे अहिड़ी इज़त अता फरमाईंदा जो पंहिंजी चादर लाहे उहा विछाए ॾींदा त तूं हिन ते वेह।
इन क़ौम थे छा इज़्ज़त मदीने जो साईं अता फरमाए। ये नात शरीफ जेका पढ़ी थी वञे, हे जेके सरकार जे तारीफ़ जूं महफ़िलूं कयूं थी वञनि, अदा इन जे बरकत जी ख़बर त हित बि पए थी, पर ख़बर कसम आहे या ख़बर त क़बर ऐं क़यामत में पवंदी। मीलाद शरीफ जी हिन मोहब्बत वारे महफ़िल जी हे सुठी तोखे असांखे मशहूर शरीफ वारे साईं सेखारी। इन सोने साईं हे अहिड़ो फैज़ जो पंहिंजे फ़क़ीरनि खे अता फरमाए छॾियो, हे अहिड़ी सूखड़ी मुर्शिद कामिल जे दर तां मिली आहे हिन जमायत खे, जो जेकर हिननि खे ॿियो कुझु हथ न आयो त बि मीलाद शरीफ जूं घणियूं तोजे असांजे लाइ काफ़ी व शाफ़ी। अलाह ताला हिन खे सदाईं क़बूल फरमाईंदो ऐं क़बूल फरमायो आहे। बसि मूंखे हाणे घणी तकिड़ करणी न आहे। मुबारक हुजे फ़क़ीर जानमंद वारा, फ़क़ीर से ग़ुलाम अल्लाह वारा, जेके बि महफ़िल में आयो जन सलाहदीन फ़क़ीर, पर तव्हां अचण वारा बि जन हे हया आहिनि, गुल ठाहिया आहिनि, पर मूंखे त इहो पक आहे त हे लाउड आयो आहे न पंहिंजे पैसनि ते आयो, हे शामियाने वारा पैसनि ते आहिनि, पर आया अहिड़ी ॻाल्हि ते आहिनि जो इहे ख़ैर खां इहे बि ख़ाली न रहंदा। इन मोहब्बत सां तुंहिंजा असांजा सीना सदाईं आबाद फरमाए।